तो महात्मा आया घुमंदे घुमंदे उनखे ही माता लोटो पानी पियारियो। अम्मा दुखियां बाबा संतान कोने, संतान कोने काई गाल ना है। हेरे आ ॾिठो मस्तक ते तो वाकई उनखे संतान कोने। चई अम्मा हेॾे आ, हीअं खयूं हथु ऐं हीअं आंगुर सां हीअं मस्तक ते कुझु हीअं करे छॾियो। चई वञ तोखे इन साल संतान थींदे। बाबा भगवान तव्हांजी वाणी सफल करे, सफल करे, सफल थी वई, करणी पवंदसि। अखियूं बंदि कयूं ऐं भगवान खे चवणु लॻा, हे मुरली वॼाइण वारा, हे अनंत लोकनि जा मालिक, हे सिरजनहार, ये अम्मा वेठी अथई, हिनखे गंज भरे बढ़िया संतान ॾिजां प्रभु। मां वञाए थो पियो, थधो पाणी पीआरियो अथई? हा थधो पाणी पीआरियो अथई मूंखे, संतान ॾिजां हिनखे। अच्छा जयराम जी की भगवान खे चई हली आहे। अम्मा वीचारी एतिरो ठीकु आहे, सेवा करण लॻी, भगवान जो भजन करण लॻी। 5, 6, 7 साल गुज़री आहे साध संग जी। उहो ई फ़क़ीर आयो जेको पहिरियों आयो, घुमंदे फिरे तो उन अम्मा जे घर में 7 ॿार वेठा आहिनि। चओ हरी राम। हा हिकिड़ो 7 जो, त 6 जो, 5 जो, 4, 3, 2, 1, हिकिड़ो गोद में झूलो तो झूले। चई अम्मा सुञाते मूंखे? अरे हा बाबा तव्हां आया हो पहिरियों, मां सम्झी वियुमि। तोखे पंहिंजा ॿार कोन्हनि त आड़े पाड़े वारा वठी करे खेल खेॾे थी पई, उन्हनि सां प्रेम थी करे। चई बाबा छा था ॻाल्हायो, 7 ई ॿार मुंहिंजा आहिनि। चई दिमाग़ ख़राबु अथई? चई छा था ॻाल्हायो, 7 ॿार तव्हां कीअं मना करियो? चओ पिया 7 जन्मनि में कोन्हनि, 1 जन्म में 7 ॿार थी विया। कीअं थी विया तोखे? चई तव्हां वियो न कुझु ॾींहं पोइ हिकिड़ा महात्मा आया, हा राधा राधा जपनि पिया, जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण चवनि पिया। उन्हनि बसि आशीर्वाद ॾिनी, लोटो पाणी जो पीतो, प्रसाद खाधो। चई वञ तोखे संतान थींदी। हिकु बि न, 7। उन्हनि खे गुस्सो अची वियो, अखियूं बंदि कयूं, ध्यानु लॻाए करे भगवान ने विया। चई प्रभु एॾी ॿियाई, तव्हां बि कूड़ ॻाल्हाइणु सिखिया हो छा? भगवान चवंदा छो भाई? चई हिन अम्मा जे लाइ तव्हां वटि मां आयो। हा बेशक आहे, 8 साल पहिरियों तूं आए, पोइ तव्हां त चयो हिनखे 7 जन्म संतान कोन्हे, त सही त चयमि हिनखे 7 जन्मनि में संतान कोन हुई। त चई पोइ 7 ॿार कानो आया। चई पोइ हिकिड़ो आयो महात्मा, उहो सभु खेल बिगाड़े हली वियो, ठाहियो हिन जो खेल। चई पोइ हुनखे कीअं ॾेई छॾियो? चई मां खाक ॾिना छा? हो पुछे त सही, हो त पाण ई अंक लिखी करे मूंखे आज्ञा करे हली वियो त हिनखे 7 ॿार ॾियणा अथव, चई करे हली वियो। तूं त पुछणा आहे। ऐं हुनजो एॾो प्रेम आहे कि हुनजी आज्ञा यानी मुंहिंजो पालन। उन संत मूंखां पुछियो कोन कि अथनि कि न अथनि, ॼणा अथई कि न ॼणा अथई। प्रभु हिनखे 7 ॿार ॾिना, चई करे हली वियो। हाणे अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा। मुंहिंजो हिकिड़ो नालो आहे भक्तानुकारी। भगवान जो नालो छा आहे? हा यानी भक्त जे पोयों हलण वारो, भक्त खे फॉलो करण वारो, भक्त जी स्वीकारोक्ति वठण वारो, भक्त जे वचन में हलण वारो, भक्त सां बहस करण वारो न, भक्त जी ॻाल्हि मथे रखण वारो, उनखे चइबो आहे भक्तानुकारी। त हाणे चई ऑर्डर करियो त मूंखे पालन करणु बसि हुयो, तंहिंजे करे 7 ॿार थिया अथसि। बोलो भक्त वत्सल भगवान हरे राम हरे कृष्ण। त इहे कथाउनि में सत्संग में भगवान जी नब्ज पकड़े वठो। हा ये भगवान जे नस पकड़ण जो टाइम अथव। जंहिंखे केवल भगवान जो सहारो हूंदो आहे न, सो प्रिय जाके गति न आन की। रामायण जो महामूल मंत्र अथव। हा भगवान खे पकड़णो अथव न, बाह पकड़ी अथव, एतिरी ताक़त सां कि छॾे न सघे। भले सर्वशक्तिमान ना चाहे, उनजी हिकिड़ी नस कमज़ोर अथव। कहिड़ी? ॿियो कंहिंजो सहारो न खणे, केवल भगवान जो सहारो खणे, ॿियो कंहिंजो न। बसि पोइ ते चूं न कंदा आहिनि। कहिड़ो बि पापी हुजे, अपराधी हुजे, गुनहगार हुजे, मेरो हुजे, मंदो हुजे, गंदो हुजे, लेकिन केवल श्री हरिअ जो भगवान जो ई सहारो खणे त पोइ भगवान उते साइलेंट मोड में अची वेंदा आहिनि, कुझु न चवंदा आहिनि, भक्त जी ॻाल्हि ई अॻिते रखंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण।